अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु मां आहियां गौहर गांगरो। नाज़रीन, अपोजिशन जो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे वो अपोजिशन गवर्नमेंट ते प्रेशर डेवलप करण बजाए अपोजिशन जूं ॿ वॾियूं पार्टियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयान ॾेई रहिया आहिनि ऐं कश्मीर में जेका हिन वक़्तु इलेक्शन हले पई उते बि गवर्नमेंट खे टफ टाइम ॾियण जे हवाले सां गवर्नमेंटी धुर जूं जेके कमज़ोरियूं आहिनि उहे बयानु करण बजाए मुस्लिम लीग नवाज़ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयानबाज़ी ॾेई रहिया आहिनि। चयो इहो पियो वञे त हिन वक़्तु अपोजिशन खे जेको पंहिंजो किरदारु अदा करणु खपे उहो न पई करे ऐं इन सबबि हुकूमत रिलैक्स आहे त अपोजिशन जो पाण में झेड़ो आहे, जंहिं सबबि हुकूमत खे टफ टाइम ॾियण जे हवाले सां या हुकूमत जी जेका चार्जशीट जेको हिकु अपोजिशन जो फ़र्ज़ु हूंदो आहे उहा पेश करण बजाए अपोजिशन पाण में विड़े पई। इहे सभु मामला आहिनि, इन ते अॼु असां ॻाल्हाईंदासूं। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे रमेश लाल जेको MNA आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो। अस्सलाम वालेकुम रमेश साहब, इहो ॿुधायो त कश्मीर में इलेक्शन हलंदड़ आहे, अपोजिशन तरफ़ां बि जलसा थियनि पिया, पर ॾिठो इहो वियो आहे त कश्मीर जे इलेक्शन दौरान उते हुकूमती अछो चिटो वाइखो करण बजाए अपोजिशन हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयानबाज़ी ॾेई रही आहे। तव्हां छा था सम्झो त इहो ख़ुदि हुकूमत खे मज़बूत करणु न आहे, अपोजिशन जो इतिहाद केतिरो ज़रूरी आहे? भाईजान, हाणे इहा हर पार्टी जी पंहिंजी पॉलिसी हूंदी आहे, जेको आहे इन में न आहे त को हुकूमत को मज़बूत थो करे ऐं हर जी मां पहिरियों बि तव्हांखे इहो असरु पियो त पॉलिसी पार्टी जी पंहिंजी हूंदी आहे। असांजी पार्टी असांजा जज साहब ॾिसो, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब केॾा कामयाब था वञनि। साईं इहो ॿुधायो त जी बाबा, इहो ॿुधायो त शायदि ख़ाकान अब्बासी साहब चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी असांजे ख़िलाफ़ बयान त ॾिए थी पर डील जी ॻाल्हियूं बि करे थई। बिलावल भुट्टो साहब बि इहो चयो त मुस्लिम लीग नवाज़ पहिरां आर या पार जी, बिलावल साहब इहो चयो त नून लीग आर ऐं पार जी ॻाल्हि कई, पर हिन वक़्तु उहे पेर पकड़ण ताईं अची विया आहिनि त नून लीग इन ते सख़्तु तनक़ीद कई आहे। उनजो चवणु आहे त जेकॾहिं असां डील जी ॻाल्हि कयोसीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ बि मुश्किलात पैदा थींदी। तव्हां छा था सम्झो त मुस्लिम लीग नवाज़ जो जेको इहो बयानु आहे इन ते तव्हां छा तबसरो कंदो? चेयरमैन साहब, इहा त मां सम्झां थो पूरी दुनिया खे ख़बर आहे त असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जेका ॻाल्हि कई उहा का लिकियल छुपियल त आहे न। त इहा ई जहिड़े वक़्तु हिकु मीटिंग थी असांजी पार्लियामानी अपोजिशन जी, त हुन में इहो त बजट ते नून लीग जा 16 मेंबर न आया आहिनि, 14 खां 16। ऐं हालांकि तव्हां ॾिसो असांजो को चेयरमैन असफरी ज़रदारी साहिब जी तबियत नासाज़ जे हुजण खां बावजूद बि उन अची बजट सेशन में पंहिंजी सुबुह सां जीअं सेशन शुरू थियो शाम ताईं हुनजी अटेंडेंस तव्हां ॾिसो न त हालांकि कोई हिकिड़े वोट जी ॻाल्हि नहीं, पर हुन चेयरमैन साहिब इहो ॾेखारियो त असां जा मेंबर तव्हां ॾिसो त हालांकि कंहिंजे कज़िया थियल आहे ॿिनि जा मखदूम जमील साहिब वारनि जो, उहे बि पहुता। अहिड़े नमूने चेयरमैन साहिब त उहा ॻाल्हि को लिखियल न कई आहे। इन में हुननि खे चिड़ कावड़ छो थी लॻे शायदि खाकान अब्बासी साहिब खे? या त हुन सही ॻाल्हि कई आहे, या त तव्हां अपोजिशन कयो या त कयो जेका आहे जेका पॉलिसी तव्हां ज़ाहिर त कयो पंहिंजी। इन में त मां त चवां थो जेका चेयरमैन साहिब बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब ॻाल्हि कई आहे उन मां का छुपी कोई न आहे ॻाल्हि। हुन क्लियर हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे त बाबा जेकॾहिं तव्हांखे अपोजिशन करणी आहे त उहा ॻाल्हि कयो, जेकॾहिं अपोजिशन न करणी आहे त उहा ॻाल्हि कयो। अच्छा, इहो बि साम्हूं आयो त जॾहिं बजट हुई हालांकि शायदि खाकान अब्बासी खे इहो बयानु ॾियणो उनखे नथो जुगाए जेको माण्हू इहा हिकिड़े असांजे पार्टी ते असांखे बि ॻाल्हाइण जो ॻाल्हाए सघूं था, पर असांखे पार्टी अहिड़े को न आहे जेका आदाब सेखारिया आहिनि असां कंहिंजा, पर हुननि खे मां हुनखे मूंखे उहे अल्फाज़ न आहिनि जो मां हुनजी मज़मत कयां, हुनखे इहो चवणु न खपंदो। ठीकु आहे। इहो ॿुधायो त साईं बजट इजलास में जेतोणीकि मुस्लिम लीग नवाज़ इहा दावा कई त असां बजट पास थियणु न ॾींदासूं, पर जॾहिं बजट पास थी रही त हुनजा 13 मेंबर ग़ाइबु हुया, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा तक़रीबन मेंबर पूरा हुया, त नून लीग जो इहो तव्हां कीअं था ॾिसो त उहो बयानु हिकिड़ो ॾियनि था ऐं उन ते अमल उन्हनि जो मुख़्तलिफ़ आहे?
न चेयरमैन साहब उन इहा ई त ॻाल्हि कई आहे हिकिड़ी जेकॾहिं तइ थियो त बजट ठीकु आहे तव्हां पास तव्हांजा मेंबर 16 काॾे विया 14 खां 16 मेंबरनि जी उहो पाण जांच कनि न त इहो वरी पोइ हुन खां पोइ बयान बि हुनखे चिड़ थी लॻे त बाबा तव्हां बर्दाश्त कयो या त तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कयो हे ईअं था सम्झनि PDM खे बि ज़ाती जीअं का कमदारी वारी पार्टी करे हलाइण था चाहिनि हालांकि असांजे चेयरमैन जॾहिं जलसा पिंडी वारो जलसो रखियल हो पूरी UC लेवल ते हिदायत हुई त बाबा एतिरा माण्हू तव्हांखे UC लेवल ते माण्हू कढणा आहिनि ऐं तालके लेवल ते हेतिरियूं गाॾियूं कढियूं ज़िले ते माना बाक़ाइदे हिदायतूं हुयूं। रमेश साहब इहो ॿुधायो त कश्मीर में जेका हिन वक़्तु इलेक्शन आहे छो त जेका हाणे माज़ी जी हुकूमत हुई ज़ाहिर आहे मुस्लिम लीग नवाज़ जी हुई ऐं हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी छा पोज़ीशन आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हुते मौजूदु आहे जलसा करे पियो ऐं माज़ी में बि कश्मीर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे काफ़ी असरु रहियो आहे हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे इलेक्शन खे तव्हां कीअं था ॾिसो? हिन वक़्तु मां उमेद सम्झां थो असांखे सुठियूं सीटां मिलंदियूं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जलसा ऐं पूरे हुननि जे कश्मीर जी क़यादत सां राब्ते में आहिनि ऐं उतां जी अवाम सां राब्ते में आहिनि असांजे कोर चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहिब जी जेको आहे विच में जेको आहे उहे मुलाक़ातियूं हुयूं पर हुन जी तबियत नासा जे करे असांजी अदी फराल कारपुर साहिब आहे उहा मतिलबु सॼी पूरी पार्टी क़यादत कश्मीर ते पंहिंजो अवाम सां राब्ते में आहियूं ऐं अलाह में उमेद था कयूं त मौला इज़त खे रिज़ल्ट सुठो मिलंदो। अच्छा इहो ॿुधायो त ज़ाहिर आहे जेका हुकूमत आहे उहा 3 सालनि ताईं त कुझु हिकिड़ो अर्ज़ु कयां त कश्मीर जी वाहिद असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका तव्हां ॾिसो न हर माण्हू खे जेको आहे सहूलियत मिलंदी आहे ऐं हिन टाइम में हितां जी तव्हां हुकूमत ॾिसो तव्हां किथे वञी सघो था का सेक्रेटरियूं ख़ाली लॻी पियूं मज़दूर तबिको चए थो होटल वारो चए थो हर माण्हू जेको टैक्सी वारो बि इस्लामाबाद ईअं चए थो त बाबा हुकूमत ईंदी आहे पीपल्स पार्टी त पोइ हर माण्हू ख़ुशि हूंदो आहे को काथां ईंदो आहे को काथां ईंदो आहे हर कंहिंजो रोज़गार हूंदो आहे हिन वक़्तु ॾिसो तव्हां सेक्रेटरी में मनहूस लॻी पई आहे कोई तव्हांजो ऑफिस में कंहिंजो जाइज़ कम बि को थियण लाइ तयारु न आहे। रमेश साहब इहो ॿुधायो त इमरान ख़ान साहब जी हुकूमत 3 साल पूरा थिया आहिनि ज़ाहिर आहे महांगाई आहे मसइला आहिनि मुआशी प्रॉब्लम्स आहिनि इहो ॿुधायो त इमरान ख़ान साहब ख़ुदि इहो इतराफ़ कयो आहे त 3 सालनि में असांखे सम्झण में लॻी वियो त बाक़ी ज़ाहिर आहे हिकिड़ो साल गवर्नमेंट आहे आख़िरी साल त तव्हांखे ख़बर आहे त इलेक्शन कैंपेन जो ई हूंदो आहे सॼी तवजो तंज़ीम साज़ी ते ऐं इलेक्शन जे हवाले सां सरगर्मियूं हूंदियूं आहिनि त पोइ मौजूदा हुकूमत 5 साल पूरा कंदी हुनजे हिसे में छा हूंदो? ॾिसो न जहिड़े वक़्तु तव्हां ॾिसो जंहिंजो प्राइम मिनिस्टर साहिब नोटिस वठे थो उन शइ जो बेड़ो ॿुॾे थो तव्हां चीनी जो नोटिस वठी चीनी काथे पहुती अचो पेट्रोल ते त पेट्रोल काथे पहुतो अॼु ताईं उहा पेट्रोल जेका जंहिंमें करप्शन थी आहे उहा अॼु ताईं ज़ाहिर न थी आहे। हेल्थ में असां हेल्थ कमेटी जा मेंबर आहियूं हेल्थ में एॾी करप्शन थी आहे जो उहा हिन वक़्तु ताईं ज़ाहिर न थी आहे 2 मिनिस्टर फारिग थी चुका आहिनि पर उनजो तव्हां आवाम जी ॾाढो जॾहिं तव्हां साफ़ आहियो सभु चोर आहिनि तव्हां साफ़ आहियो साध आहियो तव्हां खीर जी नंदी मां पाक थियल आहियो त घटि में घटि तव्हां उहो अवाम जे ॾाढो आणे त सही बाबा जॾहिं असांजो मां सम्झंदो असांजे पाकिस्तान जहिड़ो मुल्क दुनिया में न हूंदो जेको हर शइ अलाह पाक ॾिनी आहे असांजे मुल्क खे वेदर जे हिसाब सां ॾिसो ज़रई एग्रीकल्चर जे लिहाज़ खां तव्हां ॾिसो पर तव्हां ॾिसो जॾहिं वक़्तु कोरोना जी हालत थी त पड़ोस वारे मुल्क में इंडिया में ₹50 मार्क्स पियो मिले हिते 5000 मार्क्स इहा ग़रीबी रत पीअण न आहे पोइ बि का बि इन में ज़फ़र मिर्ज़ा इन्वॉल्व हुयो पर जेको आहे असां मीडिया पूरी हूंदी कॉमेडी में असां सिखंदा हुआसीं त बाबा हे हिन में करप्शन आहे पर पोइ बि को ॿुधण वारो ई न मां त इहो चवंदुमि त हिन में जेको आहे पाण इन्वॉल्व आहिनि न त इन्वॉल्वमेंट खां बग़ैर भला मिनिस्टर 3 दफ़ा छो था मरिजनि। ठीकु आहे रमेश लाल साहब वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो नाज़रीन हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन वेलकम बैक नाज़रीन हिन वक़्तु स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे कुर्बान बलोच साहब जेको सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार आहे। अस्सलाम वालेकुम।
कुरबान साहब ये ॿुधायो त हिन वक़्तु अपोज़िशन हुकूमत खे टारगेट करण बजाए अपोज़िशन जो जहिड़ो पाण सां आहे त हिन वक़्तु मतिलबु जेका अपोज़िशन जी एजेंडा आहे उहा हुकूमत न रही आहे, हुकूमत खे हिकिड़ो प्रेशर डेवलप कजे या कीअं, हाणे उहा एजेंडा न रही आहे, उहा हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बयानबाज़ी पई अचे। बिलावल साहब जो बयानु आयो, मरियम साहिबा, शाहिद खाक़न अब्बासी सख़्तु बयानु ॾिनो, बिलावल भुट्टो साहब, इहा डेवलपमेंट खे तव्हां कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त PDM जे टुटण खां पोइ अपोज़िशन तक़रीबन ख़तमु थी वई आहे, अपोज़िशन नाहे रही। हाणे हू ज़मानेगिरी त कनि पिया, पाकिस्तान पीपल्स पार्टी बि करे पई, उनजो चेयरमैन साहब बि करे पियो, मुस्लिम लीग नून वारा बि करनि पिया। शहबाज शरीफ़ बजट सेशन में जेका सूरत हाल रही उहो त चङो थियो, चवंदा न ख़ुदा चङो कयो हुकूमती मेंबरनि जो, जंहिं हिकिड़ो शो करे विधो ऐं 3 ॾींहं मुस्लिम लीग में शहबाज शरीफ़ ऐवान में साम्हूं रहियो, न त तकरीर करे पहिरें ॾींहुं 6 ॾींहं सां वञी हलियो त कंहिंखे यादि बि न हुजे हा त कोई अपोज़िशन लीडर हुयो, उन तकरीर कई। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो बि इहो मौक़िफ़ हो त असां टफ टाइम ॾींदासीं, बजट पास करण न ॾींदासीं। उहो बि पंहिंजी तकरीर करण खां पोइ कश्मीर कराची वग़ैरह वियो हलियो। ऐं उन खां पोइ टारगेट हाणे तव्हांजी ईअं ज़िक्र कयो, इहो चवनि था त कोई फ़िलहालु ताज़ी ॻाल्हि कोन्हे। जॾहिं खां PDM जी तोड़ फोड़ थी उन खां पोइ इहो हुयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पंजाब में बहाल कीअं कराइजे, उनजे लाइ हिकमत मिली कहिड़ी हुजे। पहिरीं हिकमत मिली त इहा हुई त PDM सां रही करे मुस्लिम लीग नून या मियां नवाज़ शरीफ़ जे नेरेटिव ते हली करे उनखे बहाल कजे। ऐं इहो नेरेटिव माना इहो जेका पॉलिसी हुई या घणनि पंजाब वारनि खे बि क़ाबिल क़बूल हुई, पर कुझु माण्हुनि खे इन करे क़बूल कोन हुई त उन में जेको रिस्क हुयो उहो इहो हो त घणा माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वरी जेल यात्रा ते वेंदा या केस खोलंदा। इन करे हुन पॉलिसी शिफ्ट कई। पॉलिसी शिफ्ट में त इहो थियो त हाणे पंजाब में PTI खां वधीक मुस्लिम लीग जी नई नून जी या मियां नवाज़ शरीफ़ जी बयान जी मुखालफ़त पाकिस्तान पीपल्स पार्टी कंदी, जीअं इहो महसूसु कराइजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून खां पोइ पंजाब में वॾी जमात आहे। उन खां पोइ चवनि था त इहा पॉलिसी जॾहिं पार्टी जे इजलास में आई त कुझु माण्हुनि उन जी मुखालफ़त कई। बाबा PTI हींअर मंज़ूर नज़र आहे इस्टेब्लिशमेंट जी, सभु कुझु करे पई जीअं हू चवनि था। पाकिस्तान पीपल्स पार्टी इन खां वधीक छा करे सघंदी जो इस्टेब्लिशमेंट उन खां राज़ी थिए, उन ते आशीर्वाद जो हथु रखे ऐं पंजाब जा माण्हू उनखे क़ाबिल क़बूल कनि। चवनि था त उहा जिन मुखालफ़त कई उन्हनि जी ॻाल्हि न हली। उन खां पोइ इहो ई पॉलिसी एडॉप्ट कई वई त मियां नवाज़ शरीफ़ जी ऐं उनजे नेरेटिव जी ऐं मरियम नवाज़ जे नेरेटिव जी पंजाब में मुखालफ़त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़ोरदार नमूने सां कंदी। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी इहो ई उन पिच ते हले पियो। पर पंजाब जी जेका क़यादत आहे त उहा उन मां घणो करे मुतमिन कोन्हे। हुननि जो चवणु आहे त बाबा ॻाल्हियुनि सां हाणे पंजाब में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका रिवाइवल आहे, बहाली आहे, मुमकिन कोन्हे। 2 ऑप्शन आहिनि। हिकिड़ो ऑप्शन इहो आहे त इस्टेब्लिशमेंट सां जहिड़ो जोट हुजे, जीअं मियां नवाज़ शरीफ़ PDM जे फोरम ते जहिड़ो जोटियो ऐं इस्टेब्लिशमेंट मियां ऐं PTI वारा सोढ़ा थिया ऐं हिकिड़ो महसूसु इहो थियो त हाणे का तब्दीली प्रेशर ज़रिए आणे सघिजे थी। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ख़ुदा हाफ़िज़ चई वञनि, ANP जो निकिरी वञनि, उन खां पोइ PDM मां हवा निकिरी वई। ठीकु आहे। ॿियो ऑप्शन इहो आहे त बाबा हाणे हिकिड़ो टेस्ट केस कजे, बिलावल भुट्टो ज़रदारी खे इहा तजवीज़ ॾिजे त बाबा तूं पहिरियां सिंध वञ, CM सिंध थी, सिंध खे मॉडल सूबो कर, उते करप्शन वग़ैरह जा जेके बि इल्ज़ाम आहिनि, बद इंतज़ामी आहे, मिसमैनेजमेंट आहे, इहे शयूं सभु ठीकु कर। उन खां पोइ 2028 ताईं इहो सॼो तजुर्बो तुंहिंजो जेकॾहिं कामयाबु थी वञे थो त पोइ तूं मर्कज़ जो रुख़ कर या पंजाब में तूं क़ाबिल क़बूल थी सघंदे। जी बिल्कुलु इहा तजवीज़ आहे। कुझु माण्हुनि जी पंजाब जे क़यादत मां कुझु माण्हुनि जी तजवीज़ आहे त 23 में CM बिलावल थिए। हीउ जेको बि सिंध में जेको माना जेका सूरत हाल आहे ऐं उनखे हू तस्लीम कनि था, मञनि था त सिर्फ़ु कुझु इस्पतालूं
कुझु रोड या कराची जे कुझु इलाइक़नि खे ख़ूबसूरत बणाइण माना उनजो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां सिंध जा मसाला हल करे वठो। अलामती तौर ॻणाइण जी बिल्कुलु लाइ शयूं NICVD तव्हां पेश कयो त 5 अस्पतालूं असां ठाहियूं, असां वटि ॿिया माण्हू सूबनि जा अचनि था, इलाज कराइनि था, कैंसर वग़ैरह फलां टीर पटीर। न पर ॾिसो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जेका हेल्थ जा आहिनि उते सूरत ख़राब आहे, तालका हॉस्पिटल में ॾिसो BHU में उते जेके बि बेसिक हेल्थ यूनिट आहिनि। इहा शइ रियलाइज़ेशन आहे, चवनि था त इहा शइ जॾहिं मेंशन कई वञे थी त सख़्तु रद्द-ए-अमल अचे थो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सिंध जी क़यादत जो। हे पंहिंजे ग्रुप में इहे शयूं डिस्कस पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो माना जेको अॻवान जो ग्रुप आहे, कोर ग्रुप आहे या कारकुन जो ग्रुप आहे, इन शइ में जॾहिं इहे शयूं डिस्कस थियनि थियूं त चवनि था त ज़रिया ॿुधाइनि था त फरियाल टालपुर ताईं रिएक्ट अचे थो त छा आहे, छा रखियो अथव, ॾाढो एॾो ख़राबु कोन्हे, सखर एॾो ख़राबु कोन्हे, ही किथां तस्वीर आई आहे। माना अहिड़ी शयूं माना शटअप कॉल टाइप शयूं अचनि थियूं, माना उनखे रियलाइज़ करण लाइ हू तयारु कोन्हनि ऐं महाज़ में वञण लाइ तयारु कोन्हनि, त हिकिड़े इहो रस्तो अख़्तियार कयो वियो त मुस्लिम लीग नून खे निशानो बणायो ऐं नेरेटिव शहबाज़ मियां नवाज़ शरीफ़ जो टारगेट हुजे, थी सघे थो वॾा राज़ी थियनि ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे पंजाब में स्पेस मिले। न पर पंजाब में पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिर्फ़ु मुस्लिम लीग नवाज़ जी मुखालफ़त करे इहो ज़ाहिर आहे उतां वोट कैप्चर त नथी करे सघे, ज़ाहिर आहे तंज़ीम साज़ी आहे, मोबिलाइज़ेशन आहे, ॿियूं सभु शयूं आहिनि, हिन वक़्तु अञा ताईं सिर्फ़ु बयानबाज़ी आहे। हाणे इहा शइ हाणे इहा नई कोन्हे, तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं आसिफ अली ज़रदारी साहिबु सदर थियो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी शुरू में नून लीग सां इतिहाद कयो हो ऐं गॾियल काबीना ठही, त उन वक़्तु बि जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा कुझु माण्हू हुआ, ख़ासि करे पंहिंजो छा नालो अथसि पंजाब जो अॻवान, मूंखे हाणे नालो फ़िलहालु फौरी तौर ते जी न उहो पंहिंजो झूनो जेको अॻ में सेनेटर बि रहियो आहे, सो नालो मूंखे रिकॉल थी ईंदो, उन्हनि जे तरफ़ां इहो त पंजाब में मुस्लिम लीग नून सां गॾु हली नथो सघिजे, उन्हनि सां तव्हां निकिरी वञो ऐं उन्हनि सां इतिहाद जेको आहे हुकूमत जो टोड़ियो। सो उहो पोइ ईअं थियो, पर उनजो फ़ाइदे थियण बजाए उनखे पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे नुक़सान ई पंजाब में थियो। ऐं हाणे बि जेको तजुर्बो पाकिस्तान पीपुल्स पार्टी करे पई, कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे पार्टी जे अॻवाननि जो त इहो कोई कामयाबु तजुर्बो शायदि साबित न थिए, तंहिं करे हाणे तव्हांखे जेको बि कुझु पंजाब में करिणो पवंदो प्रैक्टिकली तव्हांखे सिंध में उहे शयूं करे ॾेखारणियूं पवंदियूं, पोइ थी सघे थो तव्हां पंजाब में या मर्कज़ में क़ाबिल क़बूल थी सघो था। फ़िलहालु तव्हांजो इम्कान कोन्हे, इहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा अॻवान तस्लीम कनि था। अपोज़िशन त ईअं कंदी आहे त हुकूमत जे ख़िलाफ़ु चार्जशीट गॾु कंदी आहे ऐं पोइ अवाम खे उहो ॿुधाईंदी आहे, पर हिन वक़्तु अपोज़िशन ईअं थो लॻे त हुकूमत वांगुरु यू टर्न वठे पई, जेके जेके फ़ैसिला उन्हनि कया यू टर्न वरितो, इवन स्पीकर डिप्टी स्पीकर खे हटाइण जे हवाले सां उन्हनि फ़ैसिलो वरितो, कमेटी ठही, पर उन तां बि हथु खणी विया हलिया, इवन बजट पास न कराइण ॾींदासीं पोइ बि स्मूथली पास कराइण ॾिनी वई, त इहो ख़ुदि अपोज़िशन पंहिंजे ख़िलाफ़ु नथी चार्जशीट पई करे। जी बिल्कुलु, हाणे ठीकु आहे, हाणे थिए थो त बिल्कुलु ईअं तव्हांजी बिल्कुलु 100% ॻाल्हि सही आहे त अपोज़िशन हींअर जेकॾहिं मीडिया इहे शयूं खणे त PTI खां वधीक अपोज़िशन वधीक यू टर्न वठे पई, माना इन जी कहाणियूं ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि, मज़ेदार आहिनि। जेकॾहिं सेनेट चेयरमैन जी ॻाल्हि कजे ऐं चेयरमैन जी चूंड जी कजे, मियां गेलानी साहिब जी चूंड जी कजे, त तव्हां जेकॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अॻवाननि सां वेहंदो, जेकॾहिं ऑफ द रिकॉर्ड कचहरियूं आहिनि, 2-3 कचहरियूं ताज़ियूं मौजूदु थियूं आहिनि, त उहे ॾाढियूं मज़ेदार आहिनि। माना इन हद ताईं तव्हांखे पंहिंजे माण्हुनि ते एतबार कोन्हे। तव्हां जॾहिं सेनेट जी चूंड थी, तव्हां हर MPA खे खां हल्फ़ खणायो, उन खां पोइ तव्हां हिते वारनि सेनेटर्स खां हल्फ़ खणायो, ठीकु आहे। उन जे बावजूद बि तव्हांजा माण्हू सेनेट जे चूंडुनि में हिकिड़ो अॻवान ॿुधाए पियो त हू हुकूमती सेनेटर तौरु बीठो, हू चए पियो त 3 पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे MPAs जी मूंखे हिमायत हासिलु हुई ऐं 9 MPA लाइन में हुया त जेकॾहिं तुंहिंखे ज़रूरत पवे थी त असां ख़िदमतूं ॾेई सघूं था। हिते चेयरमैन जी चूंड थी, तव्हां ॾिठो 7-8 वोट रिजेक्ट थिया,
ऐं सईद गनी साहब इहो मञे थो त बाबा उन्हनि खे चयो वियो सेनेटरनि खे हिते हिते वोट ॾियो, पर असांखे इहो अंदाज़ो कोन हो त इहे वोट रिजेक्ट थींदा। इहो कीअं पॉसिबल आहे? एॾी पुराणी पार्टी आहे, इलेक्शन में पार्लियामेंटरी बि विढ़े पई हाणे आहे। उन्हनि जो हिकु इहो दावा चवनि आहे, था सियासी माण्हू तां वेहंदो त उनखे जस्टिफाई करण लाइ उन वटि खोड़ सारा मिसाल मौजूदु आहिनि, पर हाणे इन जी शइ उन्हनि जा पंहिंजा माण्हू माना इन सूरत में मज़ाक में रद्द कनि था त कुझु ॾींहं अॻु में सिंध हाउस में उन शायदि पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई। असां तयारी पिया कयूं PRA पार्लियामेंट्री रिपोर्टर्स एसोसिएशन जी चूंडुनि जी, त असां जेके दोस्त हुयासीं उते मौजूदु हुआसीं त गीलानी साहब जो पुटु मज़ाक में असांखे इहो चए पियो त जेकॾहिं वोट रिजेक्ट करण जे हवाले सां तव्हांखे का महारत खपे, असांजूं ख़िदमतूं तव्हां लाइ हाज़ुर आहिनि। इन जो मतिलबु आहे त हू सम्झनि था, हुनखे ख़बर आहे त वोट कीअं रिजेक्ट थिया। इहो गीलानी साहब जो पुटु असांखे चवे पियो, मज़ाकनि चए पियो त बाबा वोट जेकॾहिं रद्द कराइणा हुजनि त असांजूं ख़िदमतूं हाज़ुर आहिनि। माना उहो खिले बि पियो त माना इन मां अंदाज़ो लॻायो त माना गेम किथे आहे। शयूं लिकियलु कोन्हनि, मीडिया हाणे जेकॾहिं वंगार वहे थी, वंगार में मां न चवां, जेकॾहिं हक़ीक़तूं रखे त पोइ वरी उन इहे इल्ज़ाम थींदा त बाबा हाणे इस्टेब्लिशमेंट जे साम्हूं झुकी वई, PTI खे क़बूल करे वरितो, गोॾा खोड़े वरिता, माना जीअं हिकिड़ो असां वटि मुहावरा हलंदा आहिनि। बाक़ी हींअर एज़ अ होल ॾिसिजे त अपोजिशन जो किरदारु तक़रीबन माण्हुनि जी भलाई जे हवाले सां, फलाह जे हवाले सां, को अमली क़दम खणण जे हवाले सां बिल्कुलु नाहे रहियो। बाक़ी तकरीरूं आहिनि हिक ॿिए खे, माना हाणे हींअर बि कॉम्पिटिशन जेका हले पई कश्मीर में, आज़ाद कश्मीर में इलेक्शन मुहिम पई हले, उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन जो जेको सॼो महवर आहे, टारगेट आहे, उहो मुस्लिम लीग नून आहे, उनजी क़यादत आहे। ऐं नून लीग बि कुझु हाणे फ़िलहालु इशारा त ॾिए पई उनजे रद्द अमल जा, पर फ़िलहालु अञा ॻाल्हि आहे न पई खुले नमूने सां। ठीकु आहे, कुर्बान बलूच साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन, वेलकम बैक। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे नुज़हत पठान साहिबा, जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी क़ौमी असम्बली जी मेंबर आहे। अस्सलाम वालेकुम नुज़हत साहिबा। नुज़हत साहिबा, इहो ॿुधायो त वज़ीर आज़म साहब गवादर में कुझु प्रोजेक्ट्स जो इफ़्तिताह कयो आहे ऐं अपोज़िशन पारां इहा तनक़ीद कई पई वञे त गवादर पोर्ट जो जेको इनिशिएट कयो हो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो, डेवलप उनखे मुस्लिम लीग नवाज़ कयो, पर इमरान ख़ान माज़ीअ जे हुकूमतुनि तनक़ीद त करे थो, पर उनजे जेके प्रोजेक्ट्स आहे उन्हनि जा इफ़्तिताह करे क्रेडिट वठी रहियो आहे। तव्हां छा था सम्झो त गवादर पोर्ट तमामु हिकु अहम मनसूबो आहे ऐं वज़ीर आज़म उते वियो आहे, इफ़्तिताह कयो आहे ऐं उते तक़रीर बि कई आहे, उन बैदि अपोज़िशन जो इहो रद्द अमल आहे, तव्हां छा चवंदव? ॻाल्हाईंदा आहिनि हाणे जेकी स्वादर ते भले ईअं त सिटी ॾाढी बुटे शुरू कयो, पोइ वरी चढ़ो जेको पार्टी बैनर जी बुट, ॾाढियूं पेपर कागज़ में ताईं सभु कुझु करे सघो था, लेकिन ऑन द स्पॉट अगरि तव्हां उन शइ खे कैरी नथा कयो ऐं उते जे माण्हुनि खे फैसिलिटीज़ नथा ॾियो त पोइ तव्हां सॾे में हली वई थिए। इमरान ख़ान प्रैक्टिकली वज़ीर आज़म जी हैसियत सां उते पाण वञी उन्हनि सभिनी शयुनि खे फाइनल कयो, उन्हनि जा मुआहिदा थिया आहिनि, उते हिकिड़ी डेवलपमेंट थिए पई, हिकिड़ी बहितर पॉज़िटिव जेको आहे बलूचिस्तान जे माण्हुनि खे मैसेज ॾिनो आहे त हुननि हुकूमतनि मैसेज शायदि कन्वे कोन कयो, हुननि जो इंट्रस्ट बि कोन हो, हुननि खे पंहिंजो डपु जाओ हूंदो हो, इमरान ख़ान खे गॾु ॾिए कोन थो, इन करे हू चाहे थो त बलूचिस्तान जे अवाम खे जेका सालनि खां वठी नाइंसाफ़ी थी रही आहे उनखे हाणे जेको आसानी जे लाइ पैदा कई वञे, उते बहितर ज़िंदगी, बहितर लाइफ ॾिनी। नुज़हत साहिबा, इहो ॿुधायो त गवादर में वज़ीर आज़म साहब हिकु ॻाल्हि कई आहे जेका हिकिड़े नई डेवलपमेंट आहे ऐं हिकिड़े सुठो सवण बि करार ॾिनो पियो वञे त नाराज़ जेके बलोच आहिनि उन्हनि सां असां मुज़ाकरात कंदासीं, त छा था सम्झो वज़ीर आज़म जे हिन बयान बैदि बलोचिस्तान में जेको टेंस सूरत हाल आहे या अवाम वटि जेके सवाल आहिनि त पोइ इहो देरीना मसइलो बलोचिस्तान जो मुज़ाकरात जेकॾहिं थी विया त इहो सुठो सवण न आहे, तव्हां इन ते छा कमेंट कंदा? इहो बिल्कुलु बहितरीन, माना इहो हिकिड़े पीए जी सोच वांगुरु आहे त जेको वज़ीर आज़म हूंदो आहे उहो हिकु पी वारी हैसियत रखंदो आहे स्टेट में,
ऐं वज़ीर आज़म साहिबु पहिरीं त आसिफ़ ज़रदारी साहिब बि चयो त आउं ॻाल्हाईंदुसि पड़ोसी सां, त उते त वधीक जेके हालत ख़राब थी विया। नवाज़ शरीफ़ त ॻाल्हाइण ई पसंदि कोन कंदो हो। उन वरी पंहिंजो असाइनमेंट ॾिनी पंहिंजे लीग पंहिंजो पार्टी खे, उन्हनि जा वरी पंहिंजा इंट्रस्ट हुआ। कम से कम इहो थियो आहे त नवाज़ पंहिंजो इमरान ख़ान साहिबु ख़ुदि चयो त मां पाण ॻाल्हाईंदुसि, ऐलान कयो अथसि। ऐं इन ऐलान खे एप्रीसिएशन मिलणु खपे, ऐं मिली आहे एप्रीसिएशन। सभिनी माण्हुनि चयो आहे त बाबा हुकूमत जी हाई फाई जेका प्रोफाइल आहे एज अ प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान जी, इहा ख्वाहिश उनखे आउं सम्झां थी त उते जे माण्हू ज़रूरु मान ॾींदा। नाराज़गियूं आहिनि सालनि खां वठी आहिनि, हमेशह असेंबलियूं डिज़ोल्व थी वियूं आहिनि। पीपल्स पार्टी भुटे साहिब असेंबली डिज़ोल्व कयूं, पंहिंजो बेनज़ीर भुट्टो हुकूमत में असेंबली डिज़ोल्व थी, नवाज़ शरीफ़ जेको सो पैरालाइज़ करे छॾियो हो में, पर इमरान ख़ान पूरी ताक़त सां उते प्रोजेक्ट ईंदा आहिनि, पूरी ताक़त सां उते डेवलपमेंट ईंदी आहे। ऐं उते जे माण्हुनि जो राइट आहे त उते जे माण्हुनि खे पंहिंजी साफ़ पाणी पीअण जो बि मिले ऐं बहितर सिक्योरिटी मिले। उनते इमरान ख़ान संजीदा आहे। त मुंहिंजे ख़्याल में उहे जेके क़ौम परस्त लीडर आहिनि उहा इमरान ख़ान जी नीयत ते यकीनन जेको आहे सो स्मार्ट कंदा, ऐं इमरान ख़ान जी क़ाबिलियत आहे त हू इन्हनि माण्हुनि सां ॻाल्हाए सघे थो। नुज़र साहिबा इहो ॿुधाए त मरियम नवाज़ साहिबा इहो चयो आहे त असीं पागल न आहियूं जो मौजूदा हुकूमत सां डील कंदासूं, छो त मौजूदा हुकूमत जे ख़िलाफ़ु असां जिदोजहद कई आहे ऐं डील इन्हनि सां पॉसिबल न आहे। त छा त सम्झो इहो जेको तासुर आहे डील वारो त मरियम नवाज़ साहिबा पासीरी थी वई आहे, शहबाज़ शरीफ़ साहिबु साम्हूं आहे। शहबाज़ शरीफ़ जो जेको रवैयो आहे या पॉलिटिक्स जो स्टाइल आहे उहो मज़ामत वारो न आहे, मफ़ाहमत वारो हूंदो आहे। तव्हां छा था सम्झो त इहा का अंदरूनी जंग आहे या मरियम नवाज़ साहिबा जो जेको इहो बयानु आहे इनखे कीअं था ॾिसो? पूरी लॻी पई आहे हुनजो दिमाग़ जेको आहे हिकिड़ो औरतुनि वारो उहो दिमाग़ आहे जेको ॿिनि माण्हुनि खे विड़ायो पाण ख़ुशि थियण वारी जेको हुजे न फितरत माण्हू जी, उहा सम्झे थी त भई मुंहिंजो पीउ खे मुल्क खां ॿाहिरि कढायो, मुंहिंजा भाइर मुल्क खां ॿाहिरि आहिनि, सॼो शहर जेको आहे सो हलियो वञे। मुंहिंजी पॉलिटिक्स पोइ चाहे पाकिस्तान केतिरो दाऊ ते लॻी वञे, हिन जी पॉलिटिक्स जेका आहे बहितर हुजणु खपे। इहो थी नथो सघे त हिकिड़े डील अगरि न हुजे हा त हीअ 8 महीना पहिरियों छो वेठी हूंदी आहे। ऐं डील हूंदी आहे बेख़रशी वारी ॻाल्हि, त डील हूंदी आहे पर ऐं हिननि खे जॾहिं में बि घुराईंदी आहे त वरी हिन जा बयान हुकूमत जे ख़िलाफ़ थी वेंदा आहिनि, पोइ जॾहिं वरी थोरी सख़्ती नरम थी वेंदी आहे त वरी पोइ सुठी वेंदा आहिनि। त हीअ सॼो कुझु हेसिताईं ॾिसो न, हिकिड़ी सज़ा याफ़्ता माई आहे, उहा कहिड़ी ख़ुशी में ॿाहिरि घुमे थी। जे माई खे 11 साल सज़ा मिली आहे जेल में, उहो त पंहिंजी सज़ा काटे ॿाहिरि निकिरंदी, त हीअ डील कोन्हे त छा आहे। इहो ॿुधायो त शायदि ख़ाक़ान अब्बासी साहिबु चयो आहे त मुल्क हले कोन पियो, जमूद जो शिकार थी वियो आहे ऐं 3 सालनि ताईं हुकूमत जॾहिं परफॉर्म न करे सघी आहे त बाक़ी 1 साल खां पोइ त इलेक्शन जो ई कैंपेन जो साल हूंदो आहे त 1 साल में गवर्नमेंट कुझु डिलीवर न करे सघंदी। तव्हां छा था सम्झो त वाक़ई अपोज़िशन जी जेका इहा बेचैनी आहे उहा उन में को दम ऐं ख़म आहे? हुकूमत हले पई, हुकूमत हलाए, वज़ीर आज़म इमरान ख़ान हलाए पियो। पाकिस्तान जी GDP 4% खां मथे थी वञे, पाकिस्तान इंटरनेशनल लेवल ते हिकु बहितर स्ट्रॉन्ग पोजीशन में अचे पियो। पाकिस्तान हींअर अखियुनि में अखियूं विझी पाकिस्तान जी लीडरशिप अमेरिका सां ॻाल्हाए रही आहे। पाकिस्तान जी लीडरशिप हींअर इंटरनेशनल लेवल ते हिकिड़ो पंहिंजो स्ट्रॉन्ग सोच रखी आहे त बाबा असां न को विटामण वारा आहियूं, न को झुकण वारा आहियूं। ऐं पाकिस्तान जी जेका इंडस्ट्री आहे उहा स्टेबल थिए थी। पाकिस्तान इम्पोर्ट एक्सपोर्ट में जेको पंहिंजे पेरनि ते बीहे पियो। पाकिस्तान जो आम माण्हू जेको आहे उनजे लाइ जॉब क्रिएट थियूं आहिनि, कोयत में, कतर में, दुबई में, मिस्र में, हर इलाइक़नि में जेके आहिनि क्रिएशन थिए थी जॉब जी। पंहिंजो हाउस जेका हूंदी आहे, पंहिंजो प्रोडक्शन थींदियूं आहिनि उहे वधनि थियूं। अच्छा, उनखां अलावा तव्हांजी जेका तरक़ी हूंदी आहे उनखे तव्हां कीअं ॾिसंदा आहियो त तव्हांजी उहो बि ख़रीद वधीक स्ट्रॉन्ग थी वई हुजे, तव्हांजे घर में हिकिड़ी खे हुजे उते तव्हां ॿी खे बि अफोर्ड करे सघंदा हुजो,
त उहो सभु थिए पियो। माण्हू मुंहिंजे ख़्याल में माण्हुनि खे ही जेके आहिनि वीचारा बेरोज़गार थी विया आहिनि उन करे हिननि जी इहा परेशानी आहे। हुनखे इहा परेशानी आहे त बाबा असांजे मथां जेको असांजी शराफ़त जो पर्दो रखियोसीं उहो पर्दो लही वियो आहे। हीअ हाणे शरीफ़ माण्हू कोन्हनि, ही चोर बि आहिनि, ही डिकेट बि आहिनि, ही जेको गद्दार बि आहिनि, ही अकामा शुदा आहिनि, ही पाकिस्तान जा वज़ीर ख़ारजा हूंदा त हुते चौकीदार हूंदा दुबई में, ही हिते वज़ीर आज़म हूंदा हुआ त हुते जेको मैनेजर जी दुबई में नौकिरी ॾेई कंदा हुआ। त उहा ईंदो जेको इंडस्ट्री जो मिनिस्टर उहो जेको सो गार्ड हूंदो हो, उहा सभु शइ वीचारनि सां जेका न ज़ाहिर थी पई आहे। उन करे उहे कोशिशि था कनि पंहिंजो जेको हिकिड़ो करप्ट क़िस्म जो चहिरो आहे उहो ॾेखारण जे लाइ उहे हुकूमत इन क़िस्म जी तनक़ीद कनि था। माण्हू इमरान ख़ान मां ख़ुशि आहिनि ऐं अलाह करो जॾहिं असां इलेक्शन में वेंदासीं त असां इलाही बहितर पोज़ीशन में पाकिस्तान खे करे ऐं पोइ इलेक्शन में वेंदासीं ताकी असीं शर्मिंदा न थियूं। नुज़र साहिबा इहो ॿुधायो त अपोज़िशन जो जेको ज़ोर आहे त हुकूमत महांगाई ते कंट्रोल न पई करे, ज़ाहिर आहे इहो अवामी मसइलो आहे ऐं अपोज़िशन जी इहा जेका पिली आहे या यकीनन हक़ीक़त पसंदाना बि आहे, इहो जेको फैक्टर आहे हुकूमत लाइ नेगेटिव साइन नथो साबित थिए त महांगाई ते कंट्रोल न पियो थिए? में तो कोन थी आहे न महांगाई जा जेके रीज़न्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि? रीज़न्स इहे ई आहिनि त असांजी जेके बेड पॉलिसीज़ हूंदियूं हुयूं साबिता हुकूमतनि जूं, असांजो डॉलर जेको आहे उहो रुपी जे मुक़ाबले में स्ट्रॉन्ग थी वियो ऐं रुपी कमज़ोर थी वियो। हुन खां पोइ असां कर्ज़ो कर्ज़ी करे वियासीं नवाज़ शरीफ़ हुकूमत ऐं अब्दुल्ला जी हुकूमत। सूद में असां जेको पैसो हुकूमत खे अचे पियो उहो सूद जे हवाले थी रहियो आहे। इहे सभु शयूं हुजण जे बावजूद पाकिस्तान जी हींअर ग्रोथ ॾिसो न, जॾहिं तव्हां वटि सोर्स ऑफ इनकम हूंदो तॾहिं पंहिंजे घर खे स्ट्रॉन्ग करे सघंदा, मज़बूत करे सघंदा, चौकीदार रखी सघंदा, पंहिंजे घर खे बहितर लुक ॾेई सघंदा। त असां जी हुकूमत हींअर कोशिशि करे थी त असां वधि खां वधि पंहिंजे घर में पैसो आणियूं ताकी असांजो घर जो भाती जेको आहे जेके पाकिस्तानी कयो थो वञे उहो उनजी सोर्स ऑफ इनकम स्ट्रॉन्ग थी वञे, मज़बूत थी वञे बि। त आस्ते आस्ते जेके दालियूं ही ॿाहिरां घुराईंदा स्कूल ताईं ॿाहिरां अचनि पियूं त उहा आस्ते एग्रीकल्चर पॉलिसी हीअं ठाही आहे त उनजे करे हाणे जेका असांजी पोख आहे उहा सुठी थी वई आहे। असां वटि हाणे दालियूं असीं पाण ठाहींदासीं। इहे सभु शयूं एड्रेस थियूं आहिनि ऐं इनशाला जॾहिं गोहर सां 2 सालनि में जॾहिं गवर्नमेंट खे इलेक्शन में वञण जो मौक़ो मिलंदो त तव्हां ख़ुदि ॾिसंदा त माण्हू जेके रियलाइज़ कंदा त इमरान ख़ान अहिड़े कोविड वारे दौर में एज़ अ वज़ीर आज़म हुन जेको पॉलिसीज़ ॾिनियूं आहिनि उहे इलाही बहितर हुयूं ऐं अचण वारो वक़्तु अलाह में चवंदा आहिनि अलाह में बहितर उमेदु रखणु खपे ऐं अलाह यकीननि उन जो सिलो पाकिस्तानी अवाम खे ॾींदो। यकीननि महांगाई आहे पर तव्हांजी हिकिड़ी करप्ट माफ़िया वेठी आहे उन सां खान विढ़े पियो, पहिरें ॾींहं खां वठी विढ़े पियो त उहो कीअं असांखे आराम सां हुकूमत करणु ॾींदा। इनशाला ही 2 सालनि में लुड़ी वेंदा विया इनशाला। हे जेका पोज़ीशन वारा वेठा आहिनि जंहिंजो कम ई रुगो इहो बक करणु आहे उहो इनशाला ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे नुज़रत पठान साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन ही शो तव्हां ॾिठो, ईंदड़ राजधानी टाइम में कंहिं नए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गोहर गांगरो खे इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।